बस चाचा बस, मूंखे अॻ में ई ख़बर हुई त असांखे इंसाफ़ कोन मिलंदो, पर तव्हां अजायो ज़िद ते बीठा हुयव। तव्हां पंहिंजो ज़िद पूरो कयो न। साइण मेरो बि सालार खान जी भेण आहे चाचा, पिरह जी भेण न आहे जो हुनजी हाँ खे चॿ अचे। बसि अबा, मूं अञा महिरो जे अॻियां फरियादी मस कई हुई त मथां सालार खान अची वियो, हुन मूंखे दड़का ॾेई घरां कढी छॾियो। चाचा हाणे सालार खान सां झेड़ो आहे, न सालार खान सां घटि कान थींदी। बाबा, असां वटि आहे छा जो उन्हनि सां विढ़ंदासीं? हथे ख़ाली त कोन विढ़ंदासीं न। चाचा, जंग हथियार सां न पर अकुल सां विड़ी वेंदी आहे। हाणे तव्हां ॾिसजो त हिन सालार खान खे कीअं थो मां मिटी चखायां। उन ॾींहं जो मूंखे बि इंतज़ारु आहे पुटु, पर पुटु तूं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह भलाई कंदो चाचा। गुलू ॻोठ में वॾो हुल हूंदो, साले वॾो गोड़ कयो हूंदो, ऐं परू त कुहाड़ी खणी सॼे ॻोठ में दाऊं कंदो हूंदो। न नादर खान न, अहिड़ो कुझु बि न आहे। तूं खामखा बंगले में लिकियो वेठो आहे, ॻोठ में त सफ़ा ख़ामोशी लॻी पई आहे, ॼण कुझु थियो ई न आहे। ईअं कीअं थो थी सघे? साले ई परू त मुंहिंजे पोयां डोड़ंदा आया हुआ। जेकॾहिं मां उन्हनि जे हथ चढ़ी वञा हा न त हू कुहाड़ियुनि सां मुंहिंजा गभा गभा करे छॾींदा। थी सघे थो उन्हनि मूंखे सुञातो हुजे। अंधेरे में तोखे केरु सुञाणे सघंदो? उहो बि तोखे बुट लॻल हुई। बुट त ॿधल हुई, पर मूं ॻाल्हायो भो, हू मुंहिंजी आवाज़ बि सुञाणे सघनि था। मूं सॼण खे सॾु कयो हो, साले ई परू खे ललकारियो भो। थी सघे थो उन्हनि मुंहिंजे आवाज़ खे सुञातो हुजे। नादर खान, हुनखे शक पिया हूंदा, पर शक जे बुनियाद ते हू तोते आङुर बि न खणी सघंदा। पोइ बि जांच त कंदा न हू त केरु हो? हा, चुपचाप में ॻोल्हा त कंदा न। मूंखे संगत ॿुधायो त परू ऐं सालियो ॿई सुबुह पेरा ॾेखारनि पिया माण्हुनि खे, पर हू पहिरीं त आहिनि कोन, पेर हू सुञाणे कोन सघंदा। बोलो ईअं बि थी सघे थो त साले असांजा पेर कंहिं पेरी खे ॾेखारिया हुजनि। न नादर खान न, ईअं नथो थी सघे, छो त इज़त जे चोरीअ जा पेर कंहिंखे ॾेखारबा न आहिनि। बसि दुआ कर त सदोरी तुंहिंजो नालो न खणे। सदोरी मरंदे मरी वेंदी, पर मुंहिंजो नालो कोन खणंदी। त पोइ बांह सेरांदी करे वञी सुम्ह, छो त तोखे लहर न को लोॾो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।